खैरपुर नाथन शाह में चोर लियाकत चांडियो के घर के बुहारे विया। चोर दरगाह चमन शाह वेझो लियाकत चांडियो के घर में ताला भञी उन वक्त दाख़िल थिया जंहिं वक्त घर भाती पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि वटि वियल हुआ। तॾहिं चोरनि मौक़े जो फ़ाइदो वठी घर में पियल 12 लाख रुपयनि जा सोना ज़ेवर जॾहिं त 6 लाख रुपयनि जी कैश रक़म पिणु चोरी करे फ़रार थी विया। मुतासिरनि IG सिंध समेत आला अख़्तियारनि खां चोरी में मुलविस ॾोहारियुनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। केतिरी चोरी थी आहे तव्हांजी? 12 लाख जो सोन खजी वियो आहे, 6 लाख रोक पिया उहे खयां अथनि। कहिड़ो टाइम हुयो इहो? इहो 11:30 पौणा 12। अच्छा, तव्हांजो कंहिं ते शक ई आहे, 4-5 आहिनि ॿिया, इहे पाड़े वारा आहिनि। ॿियो हाणे ॿाहिरियों चोरी कोन कयो आहे, चोरी पाड़े वारनि ई कई आहे। तक़रीबन 18 लाख रुपए जी चोरी थी। 18 लाख रुपए जी चोरी थी वई आहे। होरां इतला मिलण ते पुलिस वारदात वारे हंधि पहुची शक जी बुनियाद ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त SHO अकबर चन्ना मुतासिर धुर खे वारदात में मुलविस ॾोहारियुनि जी जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी पिणु कराई आहे।